ॾिसो साईं, ॻाल्हि इहा आहे त समाज में जॾहिं इंसाफ़ न हूंदो आहे ऐं कानून जी हुक्मरानी कोन हूंदी आहे त अहिड़ा वाक़िया रोज़ बरोज़ थियनि था। हीउ राहुल झंडा वेड़ो सटनि जो हिकिड़ो कोन्हे, सिंध जी गली गली जो इहो दर्द आहे या तव्हां आहे। पर हुकूमत जागीरदारनि, मीरनि पीरनि वॾेरनि जी, जिन खे आवाम जी ज़िंदगी सां का दिलचस्पी कान्हे। पुलिस जेका आहे, कानून जी अमलदारी कराइण जे बजाए पुलिस मंशियात फ़रोशनि जो तहफ़ुज़ करे पई ऐं MP MNN जी उता कुंजा उते चांहि ऐं पाणी पियारण जी ख़िदमत वेही सर अंजाम ॾिए। जॾहिं इन क़िस्म जूं अदालतूं ऐं निज़ाम हलंदो त पोइ नेचुरली उते अहिड़ा बेगुनाह माण्हू बेकफ़न ऐं मरी वेंदा बग़ैर इंसाफ़ जे। तव्हां पाण चओ था त STP जा साथी पहिरें ॾींहं खां वठी तव्हां सां गॾु आहिनि हिन सॼे कमकार में। असांजो जेको बि वस हूंदो असां बिल्कुलु कोशिशि कंदासीं, मुतालबो कयूं था त हिन जी घटि में घटि सेशन जज जी सित ते इन वाक़े जी अदालती तहक़ीक़ात करायो। त हिकिड़ो सेशन जज या तहक़ीक़ात करे, जीअं तव्हां ख़दशा ॾेखारिया त लाश 12 ॾींहं 5 ॾींहं पुराणो आहे, 12 ॾींहं अॻे उहो गुम थियो, या जिस्म ते तशदुद हो न हो, के माण्हू चवनि था हुनजी अखि निकितल हुई, को कंहिं क़िस्म जो जिस्मानी तशदुद हो। इन करे सेशन जज जे सरबराही में हिकिड़ी जुडिशल कमेटी ठाहियो, उहा तहक़ीक़ात करे ऐं पोइ जेको बि आहे ज़िमेवार उनखे कैफ़रे किरदार ताईं पुॼणु खपे। जेकॾहिं हुकुम जो हथु न आहे, मक़ामी वॾेरनि जो हथु न आहे ऐं कंहिं लोफर ऐं बदमाश माण्हू जो बि कंहिं ब्लैकमेलर जो ॿार जी ज़िंदगी वठण जो हक़ आहे, त पोइ हुकूमत एॾी लातालुक छो आहे? जॾहिं हुकूमत अहिड़े खून जे मामलनि में लातालुक थींदी त पोइ लामहला माण्हू जो शक थींदो त हिन खून जे पोयां को बासर माण्हू, मक़ामी बासर माण्हू जो फैमिली जो ऐं सिविल सोसाइटी एक्शन राहुल कमेटी जो, उन ते तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदो पंहिंजे ख़ासि तौर ज़िले जे? पैगाम ॾियूं था। निसार कीरियो साहब वेठो आहे, सुभान अली मक्सी वेठो आहे, शाहनवाज़ कीरियो असांजो ज़िले सदर वेठो आहे। सभिनी खे हिदायत कंदासीं त हिन एहतजाज में भरपूर शरीक